सॼी दुनिया में कोरोना वायरस सबब ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। डॉक्टर, नर्सिस ऐं पैरामेडिकल अमलो मरीज़नि जे इलाज लाइ फ्रंट लाइन ते पंहिंजो कमु सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। सिंध जे गादी वारे शहर कराचीअ में बि कोरोना वायरस जे मरीज़नि जे इलाज लाइ सरकारी अस्पताल में कमु कंदड़ अमलो ॾींहुं राति मरीज़नि जो इलाज करे रहियो आहे। अस्पतालुनि में कमु कंदड़ अमलो ग़मी या ख़ुशीअ में शरीक नथा थी सघनि, न ई पंहिंजनि घर भातियुनि, मिटनि माइटनि ऐं दोस्तनि खे वक़्तु ॾेई सघनि था। ईद जे ख़ुशीअ वारे ॾियारे ते बि कोरोना वबा ख़िलाफ़ु फ्रंट लाइन ते जंग विढ़ंदड़ अमलो पंहिंजनि प्यारनि सां ईद मल्हाइण बदिरां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइण में मसरूफ़ आहिनि। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जना अस्पताल, NICH ऐं सिविल अस्पताल जे डॉक्टरनि जो चवणु हो त ईद जे ॾियारे ते बि हू पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। संदन चवणु हो त ईद जे ॾियारे ते आम माण्हुनि खे बि कोरोना वायरस खां बचाव लाइ एहतियाती उपाउनि ते सख़्तीअ सां अमल करे पंहिंजनि ऐं पंहिंजनि प्यारनि जी हयाती बचाइनि। डॉक्टरनि जो चवणु हो त मुल्क में वायरस तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। गुज़िरियल ईद ते बि उन्हनि ईद अस्पताल में ई मल्हाई हुई ऐं हिन भेरे बि वबा जी टीं लहर दौरान हू ईद अस्पताल में ई करे रहिया आहिनि। कोविड एमरजेंसी खे हलायूं पिया। हेल्थ डिपार्टमेंट ऐं एम्प्लॉइज़ जो जेको कोऑर्डिनेशन आहे उहो तमामु स्ट्रॉन्ग आहे। डेफिनेटली जॾहिं हेल्थ डिपार्टमेंट एम्प्लॉइज़ खे कंपनसेट करे थी त उन जे करे इहे जेको आहे असांजी हिकिड़ी प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी बि आहे ऐं उन खां पोइ जेको आहे त हिकिड़ो ख़िदमत वारो पेशो आहे, जंहिंजे करे ही पैंडेमिक डिज़ीज़ जे लाइ जेको हिकिड़ो फ्रंट लाइन फोर्स वॉलंटियर्स वेरियस जो जेको हिकिड़ो नालो ॾिनो वियो, उन जे करे ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ो जज़्बो आहे पंहिंजी कंट्री खे सर्व करणु, पंहिंजे माण्हुनि खे सर्व करणु, पंहिंजी कम्यूनिटी खे सर्व करणु। हीअ हिकिड़ी तमामु वॾी जेको आहे ख़िदमत आहे ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु रमज़ान शरीफ़ हली रहियो आहे त रमज़ान जूं जेके बरकतूं आहिनि ऐं उहे उन हवाले सां बि उहे बरकतूं ऐं रहमतूं उन सां गॾोगॾु जेको आहे हिकिड़ो जज़्बो आहे मरीज़ सां गॾु कमु करण जो, मरीज़ खे जेको आहे त केयर करण जो ऐं हमेशह जेको आहे प्रायोरिटी ॾिनी आहे मरीज़ खे। ऐं असां डॉक्टर जेके बि आहियूं मोस्टली असांजी जेका बि एमरजेंसी ड्यूटीज़ लॻी वियूं आहिनि त पहिरीं बि असांखे एतिरो को मौक़ो न आहे मिलंदो त असां पंहिंजी फैमिली सां ईद कयूं, पर हींअर त बिल्कुलु मौक़ो न आहे। छो तव्हां ॾिसो था त मरीज़नि जो तादाद तमामु घणो वधी रहियो आहे। असां जेके बि डॉक्टर्स आहियूं, जूनियर्स खां वठी सीनियर्स ताईं, उन सभिनि जी जेके ईदूं असांजूं हॉस्पिटल में ई रहंदियूं। ऐं इहा रिक्वेस्ट आहे सॼी आवाम खे त जेको आहे SOPs फॉलो कनि, मास्क पाइनि ऐं जेको आहे त बिल्कुलु इहो त पोइ हिस्ट्री में बि ईअं थींदो रहियो आहे। लाइक आर्मी असां डॉक्टर बि एज़ ए एमरजेंसी में असां हॉस्पिटल्स में ईद कंदा आहियूं। ईद जॾहिं बि एमरजेंसी हूंदी आहे, लाइक कोरोना जो वार्ड आहे ऐं एमरजेंसी आहे, ईद जॾहिं असांजे एक्सीडेंट जा केस बि जाम ईंदा आहिनि ऐं कोरोना जा पेशेंट बि एतिरा वधियल आहिनि जो असां मोस्टली जेतिरा बि डॉक्टर आहिनि सभिनि जी ड्यूटीज़ जेको आहे त असांजूं हॉस्पिटल्स में लॻियल आहिनि ऐं ईद असां डेफिनेटली हिते हॉस्पिटल में ई कंदासीं। ऐं सिधी ॻाल्हि आहे त घर वारा त यादि ईंदा आहिनि, उनखे मिस बि कंदासीं। सर थैंक यू सो मच सर। ईद असांजी कोविड जे करे तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जेके बि हेल्थ केयर प्रोवाइडर्स आहिनि सूबा सिंध, पूरे पाकिस्तान, मां सम्झां थो त पूरी एशिया ऐं पूरी दुनिया में जेका सिचुएशन वर्स थी चुकी आहे, तव्हां पाण ॾिसो था त असांखे ईद जी का बि छुटी कान्हे का ऐं पोइ ईद बि ऐं हीअ ईद बि यकीनन असांजो हिते ई कोविड वार्ड्स में इन हॉस्पिटल्स में ऐं हिते ई ड्यूटी कंदे गुज़रंदी। ज़ाहिर आहे सर, फैमिली आहे, वालदेन आहिनि ऐं जेकी तव्हांजी फैमिली आहे, पेरेंट्स आहिनि ऐं तव्हांजा रिश्तेदार आहिनि ऐं उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त अहिड़े मौक़े ते ऐं उहे असांजा पंहिंजा जेके बि रिश्तेदार आहिनि, पंहिंजा वेलविशर आहिनि, उहे सभु गॾु हुजनि। पर ज़ाहिर आहे अहिड़े सिस्टम ते असां हॉस्पिटलनि खे वीरान करे ऐं पेशेंट्स खे ऐं सॼे पब्लिक खे छॾे करे असां ईद नथा करे सघूं। ईद हुजे, हड़ताल हुजे, मोकलूं हुजनि, उहो पंहिंजे मरीज़नि सां गॾु पंहिंजी ड्यूटी कंदा आहिनि। ॿिया सभु डिपार्टमेंट बंदि थी वेंदा आहिनि, हर को पंहिंजे ॻोठनि ते हलियो वेंदो आहे। सिर्फ़ु डॉक्टर आहिनि, स्टाफ आहिनि, नर्सूं आहिनि जेके उहे पंहिंजे जेको आहे सो ईद अस्पताल में मल्हाइनि था। हीअ जेको तव्हांखे ख़बर आहे कोरोना पोएं साल बि थियो त डॉक्टरनि पंहिंजी जेको आहे सॼो घर ॿार छॾे चए असां मरीज़नि सां ईद मल्हाईंदासीं। हाणे पूरो साल वरी घुमी आयो आहे ऐं इनशाला हिन चकर बि असां जेके बि डॉक्टर आहियूं पंहिंजी जेको ईद आहे पंहिंजे मरीज़नि सां गॾु गुज़ारींदासीं। असांजी तरजीह आहे त असां पंहिंजे बच्चनि खे छॾे जेके मरीज़ आहिनि उन्हनि सां गॾु ईद मल्हायूं, उन्हनि खे ख़ुशी ॾियूं। असांजी डॉक्टरनि तरफ़ां आवाम खे हिकु पैगाम आहे त ख़ुदारा जेके हींअर ॿियनि मुल्कनि में जेको इशूज़ थी विया आहिनि कोविड जा, ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि, ऑक्सीजन जी कमी करे उते अस्पतालनि में कमी करे जॻहियूं न आहिनि। असांजो बहितरीनु हल की बीमारी जो इलाजु इहो आहे त एहतियात रखो, फ़ासिलो रखो, जिॾां वञो था त फ़ासिलो रखो 1 मीटर ताईं। अगरि जेके बि तव्हां इदारे में या किथे कमु करियो था या शॉपिंग सेंटर में वञो था त हिकु
अजाए तौर ते चकर न ॾियो, वञो न, उते दूर रहो, घर में पंहिंजे पाण खे महदूद रखो, जीअं हिकु वबाई बीमारी खां तव्हां मुक़ाबिलो करे सघो। जीअं त हर साल जी तरह हिन साल बि मां शायदि पंहिंजे घर वारनि सां ईद न करे सघां, छो जो हिन वक़्तु कोविड सिचुएशन आहे, कोविड में एतिरो आउटब्रेक लॻो पियो आहे। उन खां अलावा एतिरी एमरजेंसी अचे पई जिना में, जंहिंजे करे असांखे हिते रुकजणु ॾाढो मैंडेटरी आहे ऐं उन्हनि जी ख़िदमत करणु तमामु घणी मैंडेटरी आहे। ऐं असां जेकॾहिं घर हलिया वेंदासीं त इन्हनि मरीज़नि जो केरु हूंदो, इहो ई सिर्फ़ु मेन चीज़ हूंदी आहे जेका असांखे हिन ते रुकण ते मजबूर कंदी आहे। सन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे नर्सिस जो चवणो त डॉक्टरनि सां गॾु हू बि कोरोना वबा सबबु ईद अस्पतालुनि में मल्हाए रहिया आहिनि। हुननि चयो त ख़ुशीअ वारे ॾींहं ते घर भातियुनि मिटनि माइटनि जी यादि ईंदी आहे, पर हू घर भातियुनि खे इहो चवंदा आहिनि त संदनि ख़ुशियुनि खां कंहिंजी हयाती बचाइणु वधीक अहम आहे। नर्सिस जो चवणो त शहरनि खे घुर्जे त गैर ज़रूरी ॿार न निकिरनि ऐं हुकूमत तरफ़ां ॾिनल SOP ते अमल कनि त जीअं वबा ते ज़ाब्तो आणे सघिजे। हमारा भी दिल करता है कि हम भी ईद अपने घर वालों के साथ करें, लेकिन ये इंसानियत सबसे बढ़कर है, जिसके लिए हमें सबसे पहले यहाँ पे मौजूद होना बहुत ज़रूरी है, क्योंकि हम यहाँ पे नहीं होंगे तो उनका ख्याल कौन करेगा। और दूसरी बात यह है कि जिस तरह अभी कोविड का मसला चल रहा है इस वक्त पूरी दुनिया में, तो उसके लिए सबसे यही रिक्वेस्ट है कि वो इस चीज़ को समझें, सोचें और वैक्सीन लाजमी करवाएँ, क्योंकि देखें फ्रंट लाइन पर सबसे पहले हम लोगों ने खुद वैक्सीन करवाई है। अगर ऐसी कोई चीज़ होती, हुकूमत कभी भी इस चीज़ पे स्टैंड नहीं लेती है, फ्रंट लाइन वालों को वैक्सीन लगवाती है। हमने वैक्सीन लगवाई है, दोनों डोज लगवाए हैं अपने, और आप लोगों के सामने हैं अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल कोई ऐसा मसला नहीं है, कोई ऐसी चीज़ नहीं है। और ईद के दिन ड्यूटी करना वाकई सबको बुरा लगता है, लेकिन यह है कि हम अपनी खुशियाँ छोड़ के, अपने घर बार छोड़ के सिर्फ यहाँ पे मरीजों की खिदमत करने आए, ताकि इनकी ईद भी अच्छी गुजरे और इनको इत्मीनान भी हो सके। मुंहिंजा माइट मिट जेके आहिनि उहे इंटीरियल सिंध में आहिनि, खैरपुर मीरस। मां हिते जेको आहे सो कमु पई कयां ईद जे ॾियारे, लेकिन असां उन्हनि खे बसि फ़ोन ते ॿुधाए छॾींदा आहियूं त कोरोना जा पेशेंट अचनि था, असांजी छुटी बंदि आहे ऐं असां जेको आहे सो नथा अची सघूं। ऐं असां अगरि हिननि ॾींहंनि में बि असां न कंदासीं ड्यूटी त पोइ बाक़ी ॾींहंनि में त पोइ मुश्किल आहे। असां हिकु आर्मी जीअं ड्यूटी कंदी आहे, ईअं ई असां हिन ज़िंदगी और मौत जी लड़ाई जेका पेशेंट लड़नि था उन्हनि सां गॾु असां गॾु आहियूं। असां पंहिंजी बि सिहत जो असांखे को न आहे त कोई असां कि जो सो अगर कोरोना थी वने थी तो कोई मसलो कोने को। हाँ ये तो है, बच्चे तो ज़ाहिर ज़िद करते हैं कि भाई ना जाएं, ज़ाहिर है एक ही दिन होता है, साल में 2 बार आता है, मतलब 6 महीने में अगर 1 बार आ रहा है, तो बच्चे तो चाहते हैं कि हम ईद पर घर हों, खाने वाने अच्छे पकते हैं, लेकिन ये कि फिर जब यहाँ पर भी ज़रूरत होती है तो हमें करना पड़ता है। एक तो ड्यूटी भी है और दूसरा ये कि हमारी ज़िम्मेदारी है, तो इसलिए हमें आना पड़ता है उस वक्त। तो फिर जब आ जाते हैं ड्यूटी पर तो फिर तो पीछे भूल जाते हैं कि हमारा पीछे भी कुछ है जिम्मेदारी, लेकिन ये कि मैनेज करके आते हैं घर पे। उन बच्चों के लिए ज़्यादा अहमियत रखते हैं जिनको हमारी नीड है, जिनको हमने ट्रीट करना है, जिनकी डिज़ीज़ वगैरह हैं और उनको ट्रीट करने के लिए हम आए हैं। और हमारे अगर आने से इनकी बीमारी और इनका दुख दर्द में अगर कमी होती है तो ये हमारे लिए ईद से बढ़ के है, तो इसलिए हम जो है ज़्यादा अहमियत पेशेंट को देते हैं और बच्चों को ये चीज़ समझाते हैं तो वो समझ जाते हैं। पिछले 1.5 साल के अंदर कोरोना की एमरजेंसीज़ की वजह से हमारे तो ईदें, शब बारात और जितने भी गेस्टेड हॉलीडेज़ होते हैं सारे के सारे हम जो है यहाँ पर हॉस्पिटल में ड्यूटीज़ करते हुए गुजारते हैं, और ये सोच के आते हैं कि जो इस वक्त यहाँ पर बच्चे हमारे पास दाखिल हैं ये भी किसी की औलादें हैं, ये भी किसी के बहन भाई हैं, ये भी हमारे बच्चों की तरफ बच्चे हैं, तो इनकी केयर को हम अपना दीन और ईमान समझ के इनकी खिदमत करते हैं। इसी वजह से फिर हमें ड्यूटीज़ यहाँ पर करनी पड़ती है। कातिल वायरस कोरोना सबब गुज़िरियल साल जीअं हिन साल बि फ्रंट लाइन ते वबा सां विढ़ंदड़ सिहत खाते जो अमलो ईद घरनि बदिरां अस्पतालुनि में करे रहियो आहे। वबा सां जंग दौरान केतिरा ई डॉक्टर, नर्सूं तोड़े पैरामेडिकल अमलो हयातियूं विञाए वेठो आहे, पर सख़्त ख़तरे बावजूदु हू पंहिंजूं ज़िम्मेवारियूं बहितर नमूने निभाए रहिया आहिनि। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सन टीवी न्यूज़, कराची।